श्लोक चयो द्विद्वि लोचन सर्वाना विद्वानन त्रे लोचनन सप्त लोचन धर्माना ज्ञानी अनंत लोचनन। असांखे ॿ अखियूं आहिनि पर विद्वान खे टे अखियूं थींदियूं आहिनि त कंहिंखे कंहिंखे धन ॾियणो आहे। और धर्मात्मा पुरुषनि साईं कंवरराम जहिड़नि खे 7 अखियूं थींदियूं आहिनि, किथे ॾियणो आहे। हिकिड़े सेठ जी 500 रुपए जी थेली रखी जरवार में साईं कंवरराम जे अॻियां जीअं रखियऊं, उन महिल हिकिड़ो सूरदास आयो। साईं जन उहा थेली खोलाए चई भाउ छाजे लाइ? पुछंदा भाई धन छाजे लाइ जेको ॾियणो आहे? मुंहिंजो सॼी बुंदियूं पियल हूंदियूं, हे साईं गऊशाला जे लाइ, हे धर्मशाला जे लाइ, हे पऊशाला जे लाइ, हे हिननि जे लाइ। कोई चवंदो साईं जनरल धर्म लाइ, तव्हां जाॾे बि हलायो। साईं वठंदा हूअं ई कोन आहे, बाबा छाजे लाइ? बाबा हेॾे लाइ। उन महिल तूं रोक रुपया पायलियूं आधियूं पियल हूं त उन सूरदास खे उहा ॻोठरी खोलाए हिकु पौली ॾेवायूं। तो सेठ उथी करे थोरो सवलो थी करे चए थो साईं पोइ जेकर रुपयो ॾियोसि आहे त इहो जवाबु तोखे शाम जो ॾींदासीं। साईं जन हुनखे पौली ॾेवाई, पर हाणे तूं भेट कई, वरी इहो दाव छाजो थो करे, कीअं हलाईंदा? मां इन ते थोरो विश्लेषण जो अर्थ ॿुधायां। हरे राम राम। शाम थी, साईं जन ॿाहिरि निकिता, उन सेठ खे साण खयों थोरो नगर खां ॿाहिरि। साईं जन जो त सभु सुञातल, ॿाहिरि चाहे भॼन कंदा, कंहिं बि ॻोठ जो आसे पासे जो ॻोठ जो को मुस्लमान अची वियो उनखे बि नज़र में रखी करके परे को सर कंदा, वाह हेॾे वे। उन सूरदास जो ॿाहिरों कोई घरड़ो हुयो, उहो हिंदोरे में झूले पियो। घरवारी हुनखे झूलेसि पई। श्री राम श्री राम। चइनि सा पुट हे ॾिठियूं हलो, हे सुञाणे त सूरदास? चई हा। हिन जो हे ॾिसे थो वैभव। हाणे हेॾे आ। जेके सफ़ेद पोश घर हुया, ओहो गरीब घर हुया, वो 500 रुपया उन सेठ सां साण खणी करके उन महिल खपाए ते पहुता। पुछनिसि पिया उनखे रुपयो ॾियणु धर्म हो या हिते? श्री राम श्री राम। संत